अरे बाबा जिथे ॾोहो थींदो आहे उते पुलिस त ईंदी आहे न। ॿियो पघारूं एतिरा छाजो था वठनि। पोइ तव्हां हुननि खे मोटायो छो? मोटार खून असांजा थियल आहिनि, असांजा। जेकॾहिं पुलिस अचे हा न त हुनखे गिरफ़्तार करे वठी वञे हा। साबू अरे यार तोखे मां कीअं सम्झायां? जेकॾहिं पुलिस हुननि खे वठी वञे त असांजो पलांद रहिजी वञे हा। पलांद कंहिंखां वठूं हा? हाणे मज़ो ईंदो पलांद वठण जो। हाणे मज़ो ईंदो हाणे मज़ो ईंदो मैदान ते गोए करण जो। वाह भुतार वाह, वाह जी ॻाल्हि कई। बेशक जेकॾहिं हू जेल में हूंदा त असां उन्हनि खे मारे न सघंदासीं, पर जेकॾहिं हू ॿाहिरि हूंदा त हिक हिक खे ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं, हिक हिक खे। यार मोहम्मद भुतार हमेशह तव्हांजी भलाई सोचियो आहे। इहा जेका पुलिस आहे न इहा मुफ़्त में वापसि कोन्हे वई। मञा थो कमदार त इहा पुलिस बग़ैर लालच जे कोन वई हूंदी, पर जेकॾहिं ज़िंदगी रही न त भोतार जा थोरा लाहींदासीं। यारो बाबा हाणे फिक्र करण जी ज़रूरत तव्हांखे न आहे फिक्र करण। तव्हांजी फिक्र करणु मंज़ूर ख़ान जो कमु आहे, मंज़ूर ख़ान जो। बस तव्हां पंहिंजो कमु कयो, मंज़ूर ख़ान वरी पंहिंजो कमु। मोतार तुंहिंजो साथ सलामत हुजे। बाक़ी जेकॾहिं मंठाण वारनि जी नौकरियुनि मां तूं मां न कढूं त मुंहिंजो नालो साबुल आहे, साबुल आहे। कमदार ॿुधी पियो न? इहो अथई साबू, इहो अथई यारो। अड़े सिख हिननि खां, सिख हिननि खां।
ये पंहिंजी जान तिरीअ में रखी ऐं असांजे इशारे जा मोहताज पोइ इहे 2-3 लख त जा सॼी जागीर में हिननि जे मथां कुर्बान आहे हिननि जे मथां जागीर